आया थी मफ्ता जी चाय पीण रोज रोज इन्हनि बि मथो अॼु इन्हनि सां हिकु काणी कयां थो तंग कयो अथनि। पता ज़ुल्फ़कार जी हिन होटल में मुंहिंजो वॾो इज़त थी साफ़ ई आहियां मूंखां डिॼनि था ॾिसूं था हाणे ख़बर पवंदो चाय जो। हाणे चांहि फुल पीअंदे हाफ यार मूड त हाफ जो आहे फुल जो आहे। फुल जी हाँ पीस बि खाईंदे लाज़िम हाणे चाय सां गॾु पीस की न हूंदो। अरे बहरा हेॾिया जी साहब अब इहो ॿ चांहियूं महिमान आयो आहे जी साईं मलाई मार कयां जी ऐं ॿ पीस बि ठीकु आहे न ऐं हुनखे सम्झाए छॾिजां बच्चो सुठी चांहि जी ठाहे हाँ अब साहब आया तू बचाई उठाए उतारे न बाबा रोज रोज साहब में ठीको थियो अच्छा उतारे मेरा मुफ्त में खीर तो मिले जा उतारे साहब भी आयो है अब उस्ताद मना कयो चाले छा चाले मना कयो तो चावल मना कई से उतारे साहब पीने गए चाय भला यार मोके तो गोटो वठी अची आज तो स्पेशल चाय पिया हिते और हे शर चाय भला इज़त आहे मज़ाक कयो हूंदो दोस्त आहे असांजो ये थोड़ी को यार ॾिसो चाय भला वञोसि थो वञेस ॻाल्हायसि यार अरे हेॾे छा थियो थी चांहि कपड़े वठी छॾी छा भला रोज रोज मां साहब जो ठीको कयो आहे तो पाण में पीए ॿिया बि वठी अचे हरा में खीर अरे केमिकल जो खीर थो हलाई अरे बाबा ख़बर आहे केमिकल जो खीर असांजे लाइ केमिकल जो खीर आहे रोड वारनि जे नाले नथो लिखी चाह पी असां होटल नाले जे लाइ पिया आहियो रोड न आहे ठहियल बिजली न आहे वरी हुननि जे लाइ चाह पी हल हल उथी तो टपर खण पंहिंजा अरे महिमान बेइज्जती न करो ॾींदो मैं पैसा बाबा मूंखे नथा खपनि तुंहिंजा पैसा चांहि मार कोन्हे उथी अरे साफ़ जो इज़त कर छा कंदे साहब छा छा हुन में केमिकल खीर थो हलाए ॿारनि जे सेहत सां खेॾे थो माण्हुनि जे सेहत सां खेॾे थो बाबा जेको तोखे करणो आहे वञ तूं असांजे लाइ वॾा केमिकल आहिनि वॾा बाक़ी हुननि जे लाइ नथा महिमान अॼु इज़त कर पोइ सुभाणे न ईंदो महिरबानी करे सुभाणे न ईंदो न न अॼु इज़त कर न बाबा न बस कुझु बि न आहे दोस्ती बस न ॾिसे मैं माला कथा अहिड़ो लिखंदो मैं होटल सील कंदो मैं अरे बाबा तूं वञ असांजे लाइ लिखंदा असां केमिकल लॻा बीठा आहिनि रोड जो नथा लिखनि बिजली जो नथा लिखनि माण्हुनि जा बेनज़ीर जा पैसा बंदि उन्हनि जो नथा लिखनि कड़क वञी देड़े से मरने असांजे भॻा जा होटल न वादी असां डेली ईंदो उस्ताद डेली पी अरे हाणे उधार मोचड़ आणे न उते न मोचड़ आणे वञो था वञो था साहब भी साहब हल अब दे आलो लगे खाने ओ खीर न अथसि इन्ही जे करे चांहि न खीर न आहे छॾे यार अच्छी ॾाढी सां लॻो उते तो बहाना कंदो गोटो ड्राड़ हणी करे असां एतिरो हलप आहे लॻो वता ई साफ़ ई थी करे माण्हुनि खे ब्लैकमेल कंदा हीअं था कयूं हूअं था कयूं खीर केमिकल आहे मां ब्लैकमेल कर तूं माण्हू पैसा थो कोढे न न मुंहिंजो खातो खुलियल आहे न वटि आहे हा ख़बर आहे जेका तुंहिंजी उते बेइज्जती थी मां सभु शइ ॾिठो आहे तव्हां सां अॼु असां पंहिंजी बि बेइज्जती कराई आहे यार